सखर डिवीजन के 3 ज़िलनि जे 2203 पोलिंग स्टेशन में 464 इंतहाई हसास ऐं 1199 हसास करार ॾिनियूं वयूं आहिनि। सखर ज़िले में 124 इंतहाई हसास ऐं 249 पोलिंग स्टेशन्स के हसास करार ॾिनो वियो आहे। पोलिंग स्टेशन लाइ सामान पहुचायो वियो। SS न्यूज़ जे ब्यूरो चीफ मोहम्मद कासिम मलिक मूजिब सुभाणे थींदड़ मकानी चूंडुनि जे हवाले सां सखर डिवीजन जे 3 ज़िलनि खैरपुर, घोटकी ऐं सखर में हिफ़ाज़ती इंतजाम भी मुकम्मल कया विया आहिनि। सिक्योरिटी लाइ 12,000 पुलिस ऐं रेंजर्स जे अहलकारनि जूं ड्यूटियूं लॻायूं वयूं आहिनि, जॾहिं त इलेक्शन वारे ॾींहं ते फ़ौज स्टैंड बाय रहंदी। इंतहाई हसास पोलिंग स्टेशन ते पुलिस ऐं रेंजर्स अहलकारनि जो वधीक अंग मुक़ररु कयो वियो आहे। सखर ज़िले जे 647 पोलिंग स्टेशन मां 124 इंतहाई हसास ऐं 249 पोलिंग स्टेशन हसास, जॾहिं त 272 नॉर्मल पोलिंग स्टेशन आहिनि। हसास पोलिंग स्टेशन ते CCTV कैमराऊं पिणु लॻायूं वयूं आहिनि। इंतज़ामिया जो चवणु आहे त इलेक्शन वारे ॾींहुं पोलिंग स्टेशन में उम्मीदवार अकेला वेंदा, गैर वास्तेदार माण्हुनि खे दाख़िल थियण ते इजाज़त न हूंदी, भञकड़ी कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वेंदो। होॾां इस्लामिया कॉलेज मां इलेक्शन जो सामान मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन जे अमले खे ॾिनो वियो।